अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो बाज़ुल्फ़कार चांदो। दोस्तों, अॼु हिकु शादी तक़रीब में शिरकत कई। लालू रंग में हिकिड़ो नंढड़ो प्रोग्राम हुयो। असांजो दोस्त आहे सोशल वर्कर न्याज़ हुसैन वको, हुनजे नंढड़नि जी शादी हुई जेका सो लालू रंग में ही मानी महिमाननि जे लाइ तयारु थिए पई ऐं जेका सो पाण शादी हाल में जेका सो इंतज़ारु पिया कयूं। नईं पतू जो तव्हांखे नज़र आयो। पहिरियां ई खान सोलंकी ऐं हाजी अकबर सोलंकी वारा वेठा आहिनि। मिठाणी साहिबु पाड़े जो आहे ऐं जेका सो शादी हाल में पाण मानी जे इंतज़ार में वेठा आहियूं। तमामु ख़ूबसूरत प्रोग्राम हो। ही पिंडाल सजायो वियो आहे महिमाननि जे लाइ। जेका सो तक़रीबन जेका सो शहरवासी इलाइक़े वासी जेका सो तमामु सुठी शिरकत हुई। ही मानी लॻी चुकी आहे ऐं पाण हाणे मानीअ ते जेका का कंदासीं ऐं मानी खाइण दौरान ई जेका सो असांजो न्याज़ हुसैन वको ऐं खान सोलंकी अची मिलिया। महिरबानी उन्हनि जी। हीअ असां सां ख़ालिद बुगियो भाऊ तुफ़ैल उते तक़रीब में मिलिया। जेका इहे लालू रंग सुठा साफ़ी आहिनि नाले वारा ऐं जेका सो पाण ही अमजद साईं अमजद ऐं साईं नजम जेका सुठा उस्ताद आहिनि ऐं जेका उहे बि मिलिया उते जेका शादी तक़रीब में। ऐं ही ख़ादिम हुसैन जेका मुंहिंजो पुटु आहे पाण जेका शादी हाल जा मंज़र तव्हांखे ॾेखारे थो पियो। जेका सो अॼु असांजो ईअं ई मसरूफ़ ॾींहुं गुज़रियो।